खैबर पख्तूनख्वा जी सूरत हाल ते गवर्नर केपी जी मेज़बानी हेठ ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस वफाकी वज़ीर अमीर मकाम चयो आहे त वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर सूबे जे अमन अमान जी सूरत हाल ते लातालुक बणियल आहे। कुरम में रतो छाण थी रही हुई। गंडापुर इस्लामाबाद ते चढ़ाई में रुधल हो। एपीसी में केपीके जी हकीकी क़यादत शरीक थी आहे। केपी में पीटीआई हुकूमत अवाम कुछ भी नाहे कयो। अवाम जे मसलन जो हल केपी हुकूमत जे तरजीह में शामिल नाहे। केपी जे गवर्नर फैसल करीम कोडी चयो आहे त अॼु की कॉन्फ्रेंस में सियासी अगवान जी मौजूदगी साबित करे छॾियो त सूबे जे मसलन ऐं हक़नि ते सभु मुतहद आहिनि। थियण त ईअं घुरियो हो त वॾो वज़ीर कॉन्फ्रेंस जी सदारत करे हां। ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस जो पधरनामो सूबाई असेंबली में असेंबली मेंबरशिप कंदा। कॉन्फ्रेंस जो पधरनामो ऐं तजवीज़ूं वफ़ाकी हुकूमत ॾांहुं उमाणियूं वेंदियूं। एपीसी में पीटीआई शिरकत न कई। तोशाखाना 2 केस में बुशरा बीबी जा गिरफ्तारी वारंट जारी। रावलपिंडी जी सेंट्रल जेल अडियाला जेल में पीटीआई बानी संदस घरवारी बुशरा बीबी खिलाफ तोशाखाना 2 केस की बुधणी कई। अदालत लागी तो गैर हाज़िर ते बुशरा बीबी जा जमानत जोगा गिरफ्तारी वारंट जारी करे छॾिया। एडो की हाज़िर का छूट की दरख्वास्त खारिज करे छॾी। बुशरा बीबी जी जामिन के भी नोटिस जारी किया विया। छवीं आईनी तरमीम खिलाफ दरख्वास्तन ते ॿुधणी लाइ फुल कोर्ट जोड़ी वञे। जस्टिस मंसूर अली शाह चीफ जस्टिस यहया अफरीदी के खत लिखी छॾियो। खत में चयो वियो आहे त सुप्रीम कोर्ट जे रजिस्ट्रार खे दरख्वास्तन ते ॿुधणी कराइण जो हुकुम ॾिनो वञे। तरमीम खिलाफ दरख्वास्तन जे फ़ैसिले ताईं कमीशन जो इजलास मुलतवी कयो वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठ इजलास माशी सूरत हाल एफपीआर की डिजिटलाइजेशन बाबत जायज़ो। वज़ीर आज़म पारां नाड़ीपारी वज़ारत एफपीआर चेयरमैन की कोशिशों की वाखाण। शहबाज शरीफ जमला हेठ एफपीआर की डिजिटलाइजेशन माशी सुधारन में अहम हैसियत रखे थी। एफपीआर की डिजिटलाइजेशन के हवाले से अहम अगराई थी आहे। खैबर पख्तूनख्वा के सुदसमा बारे सलाहकार बैरिस्टर सैफुल्लाह जो जमला हेठ सूबे जा रद्द कयल गिरोह एपीसी के नाले ते गवर्नर हाउस में गॾु थिया आहिनि। एपीसी सियासी पॉइंट स्कोर करण पीटीआई खिलाफ बयानूं जोड़ण की नाकाम कोशिश आहे। ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस सॾाइण गवर्नर जो न पर चूंडियल हुकूमत जो मैंडेट आहे। सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस जी सरबराही में बरुकनी बेंच के फैसले बावजूद अदालत में रेगुलर ऐं आईनी बेंचन जो तकरार हल न थी सघियो। जस्टिस जफर अहमद राजपूत चयो त जेकी केस रेगुलर बेंच के दायरे में न ईंदा उहे केस न ॿुधंदासीं ऐं न जेकी केस आईनी बेंच लाइ आहिनि उन्हनि जी ॿुधणी उहा ई बेंच कंदी। अदालत वधीक केस ॿुधणी लाइ आईनी बेंच खे उमाणे छॾिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ रियास में वन वाटर सीमेंट इजलास के खिताब दौरान पानी तकरारन के हल ख़ातिर इलाकाई सरकार ऐं डेटा शरीक लाइ फ्रेमवर्क ते ज़ोर भरियो। वज़ीर आज़म सऊदी अरब के दौरे दौरान सऊदी वलीअहद मोहम्मद बिन सलमान सां मुलाकात पिण कई। परॾे खाते की तर्जुमान ममता ज़हरा बुलूची हफ़्तावार ब्रीफिंग चवे थी पाकिस्तान कश्मीर मसइले जो हल गॾियल क़ौमनि जी क़रारदाद तहत चाहे तो पाकिस्तान के शाम की सूरत हाल ते ॻणती आहे। इलाक़ाई इस्तेहकाम लाइ शाम में अमन अणतर आहे। लाहौर समेत पंजाब के मुख्तलिफ शहरन में ज़िलज़िले जा लोड़ा। मानू खौफ विचां घरन ऐं ऑफिसन खां ॿाहिरि निकिरी आया। गुजरात जहलम ननकाना साहब खारियान ऐं ॿियनि शहरन में ज़िलज़िले जा लोड़ा महसूस कया विया। ज़िलज़िलो मापींदड़ मर्कज़ मूजिब ज़िलज़िले जो मर्कज़ खारियान जे वेझो हो। रेक्टर स्केल ते ज़िलज़िले की शिद्दत 5 ॾहाई 1 रिकॉर्ड कई वई। पनवाकिल भरिसां पुराणी तकरार तां ॿ भाइर क़तल, 1 ज़ख़्मी। कचे जे कोट बकुमर में चंगामरई मरडाणी चतोई बिरादरी जी बिंदरनि में पुराणी तकरार तां छेड़ो थी पियो। फारिग में 2 भाइर इमदाद इब्राहिम क़तल थी विया। मक़तूलनि जो भाउ वसीम रुगो महर ज़ख़्मी थी पियो। लाड़काणे में हथियारबंद दुकान ते फायरिंग करे ॻोठाणे खे क़तल करे छॾियो। रहमतपुर थाणे जद में सैलून ते वेठल संजीव खे गोलियुनि जो खाज बणाए वियो।
घोटकी में पुर मज़हमत क़त्ल थियल पीरसन औरत जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ क़ौमी शाहराह ते धरणो हणण ते केस दाख़िल। सरकार जी फरियाद ते मक़तूला अफरोज़ ख़ातून कलवड़ जे वारसनि ऐं कलवड़ बिरादरी जे 10 सुञातल ऐं 30 अणसुञातल माण्हुनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। FIR में रोड ब्लॉक करण ऐं ड्यूटी अटका जा कलम शामिल। डर की बरसा पजडीअ गगवाथल ब पुरोहित बासियाब न थिया फारसन जो पाक किताब खणी एहतजाज। असद राजड़ी मुस्तफ़ा खांगी कमरी जे कुएं ते चौकीदारी करे गुज़र सफ़र कंदा हुआ मुजबाननि खे फौरी तौर बासियाब कराए वञे एहतजाज कंदड़नि जो मुतालबो। ICC जो अॼु अहम इजलास। PCB चेयरमैन मोहसिन नकवी इजलास में शिरकत लाइ दुबई पहुची वियो। चैंपियंस ट्रॉफी जे मुस्तक़बिल बाबति क़तई फ़ैसिले जो इम्कान।